अच्छा भर दे अस्सलाम वालेकुम दोस्तों ही तव्हांखे असां ॾेखारियूं पिया क़िबला आला हज़रत पीर सिंह पागारी जी जेको ही पहिरीं दावत बावरलो ॻोठ फतेली राजड़ में और मुजाहिद फ़कीर दरिया ख़ान राजड़ जी पहिरीं दावत आहे जेको ही बंगलो तव्हां ॾिसो पिया केतिरो सजायो आहे घणी महिनत कई आहे ऐं हीअ एतिरी सहूलियत जेका हीअ बंगलो ठाहियो आहे त क़िबला आला हज़रत पीर सिंह पागारी जी जीअं गाॾी अचे हुतां गेट खां एंट्री थींदी एंट्री करण सां ई गाॾी खे मथे माना हली वेंदी मथे वेंदी गाॾी वञी बंगले जे साम्हूं गाॾी बीहंदी पीर सिंह सरदार जेको सो हुतां गाॾी में बंगले में गाॾी वेंदो गाॾी पार्किंग करे वरी हुते ई बीहंदी सो हीअ बहितरीनु जेको हिकिड़ो इंतज़ाम कयो आहे ऐं केतिरो इश्क आहे इहा मोहबत आहे मुर्शिदनि करीमनि सां ऐं असां सां गॾु फ़क़ीर बि बीठो आहे यूसुफ भाउ हीअ तव्हां जेको हीअ कमु हले पियो कीअं भायो था इलाइक़े में त असांखे माण्हू जेके एतिरा मिलिया एतिरी उनजी ख़ुशी जेको असां अंदाज़ो नथा लॻाए सघूं तव्हां ॿुधायो हीअ बंगलो ख़र्च छा सिस्टम कीअं थोरो असांखे जमायत सभु अंदाज़ो कोन्हे पर माशाल्लाह घणी कयो आहे ज़बरदस्त कयो डायरेक्ट सारे गाॾी कमरे विझंदी अच्छा अच्छा जमायत सुभाणे खां माना ॿाहिरि खां अचणु शुरू थींदी ऐं जमायत माशाल्लाह ख़ुशी जी लहर लॻी आहे कमु माशाल्लाह घणे माना जेको सो तव्हां लंगर जो सिस्टम जी आहे तव्हां 1000 मण जेको सो लंगर खाधो ऐं उन खां पोइ ॿियो खीर जो बंदोबस्तु या जेको बि थींदो आहे हर शइ सिस्टम जमायती कोशिशि कबी हा उहो तव्हांखे लंगर खाने जो भली विज़िट करायूं था हीअ तव्हांखे बंगले जो वरी थोरो बंगलो तव्हांखे विज़िट कराईंदा हलूं त केतिरी न इश्क ऐं हीअ मोहबत जी ॻाल्हि थींदी त हिते कनात बि ॾेई सघिजे थी हीअ कनात बि हिते ॾेई सघनि हिते कनात वधीक हुई पर हीअ हिकिड़ो हथ जी महिनत सां हीअ जेको थो कमु थियो आहे उहो तव्हांखे असां विज़िट कराईंदा आहियूं हीअ सांगड़ जी दावत सांगड़ ज़िले जी हीअ पहिरीं दावत आहे क़िबला आला हज़रत पीर सिंह पागारी जी पहिरीं दावत आहे हीअ बावरलो हीअ गुरोड़ खां अॻिते जेको सो हीअ पहिरीं दावत आहे हिन दावत ते जेका हीअ ॻोठ फतेली राजड़ ऐं हुर मुजाहिद फ़कीर दरिया ख़ान राजड़ जी जेका असां हीअ दावत जो मंज़र तव्हांखे असां ॾेखारियूं पिया ऐं अॻिते अचो तव्हांखे विज़िट कराईंदा अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां तव्हांखे विज़िट करायोसीं क़िबला आला हज़रत पीर सिंह पागारी जी पहिरीं दावत ॻोठ हाजी फतेली राजड़ लॻ गिरोड़ शरीफ़ उते संदसि फर्ज़ंद हुर मुजाहिद फ़कीर दरिया ख़ान राजड़ असां वटि मौजूदु आहे ऐं जेको हिन हेॾो जेको सो प्रोग्राम पीर सिंह सां जेको हीअ दावत कई आहे इहो आहे धणी जो इश्क इहा आहे मोहबत जंहिं क़िबला आला हज़रत पीर सिंह जे पागारे जे शान में हेॾी जेका दावत रखी आहे ऐं वधीक फ़कीर साईं खां थोरो पुछूं था साईं फ़कीर दरिया ख़ान राजड़ असां सां मौजूदु आहे फ़कीर साईं जेको हीउ प्रोग्राम तव्हां सजायो आहे माशाल्लाह तव्हांखे लख लख मुबारक हुजनि ऐं असां एडवांस तव्हांखे मुबारक ॾियूं त अलाह ताला तव्हांखे सुभाणे बि हीउ प्रोग्राम डबल तव्हांखे माना ख़ुशी महसूसु थी जमायत एतिरी मुबारक हुजनि तव्हांखे महिरबानी जमायत हज़ूर भरींदी त रोज़े दानी रहमतुल्लाह अलैह जो माना पागारो पाए सभिनी पाण खे ज़ियारत कराईंदो न बिल्कुलु बाक़ी रहियो सुवाल हिन अदे जी आऊं तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां हिन जो ख़ुदा बख़्श जी सर वलद काज़ी मुबीन दर्स माशाल्लाह मथे दर्स आहे मंगेरे में मंगेरियो आहे भाटीअ में सो हिन जो नालो असां जेको लिखियो आहे टाइम थोरो शार्ट आहे थी सघे उहा शइ न मिली सघे पर हिते शो करियो था छॾियूं जी सर त हिन जो नालो आहे ख़ुदा बख़्श काज़ी मुबीन दर्स दावत भेगा राऊ ही दावत सां ॿधल आहे बाक़ी ॿिया फंक्शन जेके आहिनि उहे सियासत वग़ैरह उहा हिकिड़ी अलॻि शइ दावत अलॻि शइ असां तव्हांखे ॾिठो आहे त सियासत तव्हां खां हटी करे जमायत में तव्हां कुझु अगरि चवणु चाहियो था त जी साईं फ़क़ीर जमायत लाइ को मैसेज को पैगाम जमायत ॾिसे पई पूरी हिंद सिंध पूरी दुनिया इज़त ऐं एतिराम सां इहा थोरा ख़्याल लफ़्ज़ जेको चवंदासीं जी साईं असां जमायत में आहियूं जमायत सां गॾु आहियूं ऐं जमायत सां ई गॾु रहंदासीं इंशाअल्लाह असांजा जेके हिक ॿिए सां नाता रिश्ता राब्ता वास्ता त उहे इंशाअल्लाह असांजा वॾा बि निभाईंदा आया आहिनि असां बि निभाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह ईंदड़ नसुलनि ताईं ता क़यामत उहे जारी रहंदा माशाअल्लाह माशाअल्लाह दोस्तों ऐं हाणे लख रुपया तव्हां टेप कढियो महिरबानी मौला ख़ुशि रखे बेज पगारा असां सां गॾु कुझु ॿिया फ़क़ीर आहिनि थोरो उन्हनि खां थी वञे फ़क़ीर साईं तारीफ़ कराइजो थोरो जमायत ॾिसे पई दुनिया ॾिसे पई नालो पंहिंजो नालो छा थिए रहमतुल्लाह हीअ बि हाजी फतेली राजड़ जो फर्ज़ंद आहे दरिया ख़ान जो भाउ आहे ऐं माशाल्लाह फ़क़ीर साईं तव्हांखे लख लख मुबारक हुजनि
साईं जेको सो असां सां गॾु आहे हुर मुजाहिद फ़क़ीर अल्लाह बख़्श, इहो बि साईं साईं जंहिंजो भाउ आहे ऐं उहो फ़क़ीर हाजी फ़तेह अली राजड़ जो फर्ज़ंद आहे। ऊठ जेको आहे जंहिंजो नालो त तव्हां थोरो ॿुधायो, तव्हां पंहिंजो तव्हांजी दोस्त मोहम्मद राजड़ साईं दोस्त मोहम्मद राजड़ असां सां गॾु आहे। वधीक जेको सो तफ़सील थोरो हाणे हीउ जेको तव्हां ॿुधायो पियो इलाइक़ो ॻोठ गिरोड जी लॻा, हीअ दावत जेका आहे बावरले जे नाले सां मशहूरु आहे। जी साईं। अॻु में बि हिकु चकर साईं जन जे वालिद जी हयाती 1995 साल 6 दणी हिते जी साईं तशरीफ़ फरमा थिया, हीअ दावत थी चुकी आहे। माशाअल्लाह ऐं हाणे मौजूदा पेश माशाअल्लाह 97 में उहो हिते थी वियो। ऐं हाणे हिन जाइ खे चोथों दफ़ो शर्फ़ बख़्शियो पियो वञे। बावरलो दावत मशहूरु आहे ऐं एसी ताईं 4 खां 5 दावतूं हिन चौकी जूं थी चुकियूं आहिनि। पकियूं दावतूं झला ॿिपरा अच्छा, हिकिड़ी दावत हुते बि असां खाधीसीं मथे, उहा बि फ़क़ीर साईं जी उहा साॻी दावत जेका तव्हां आया हूंदो धाराड़ी में। उहा दावत साॻी आहे, पर माना हू ॻोठ उहो कहिड़ो इलाइक़ो हो? धाराड़ी में दावत असां खाधीसीं फ़क़ीर हाजी फ़तेह अली राजड़, अल्लाह से हुनखे जन्नत में चकर ॾे, हींअर जान में कोन्हे, पर सलाम आहे हुनजे औलाद खे जेको हुनजे नक्शे क़दम ते हलंदे मुर्शिद जे सां मोहबत इश्क इहो तव्हांखे साम्हूं नज़र इहो आयो त क़िबला आला ज़ात पीस पगार एतिरी त ॿी दुनिया वेठी आहे, पर रब राज़ी थिए थो त पोइ मुर्शिद बि राज़ी आहे। वॾा ख़ुशि नसीब आहियो साईं। कंडीतल सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। पहिरीं महीने जी 7 तारीख़ माशाअल्लाह दोस्तो, हीअ तव्हांखे असां ॾेखारियोसीं दोस्ती भाउ। ॿियो तव्हां दोस्तनि खे मैसेज सुभाणे अचण जे लाइ सुभाणे अॼु जेको सो 6 तारीख़ आहे, सुभाणे 7 तारीख़ आहे इनशाला। पीसे सरदार कहिड़े टाइम ते त हिते को आहे को टाइम? हाणे टाइम टेबल पेसा बादशाह जा ॿिपरा आहिनि, झला आहिनि, बादशाह आहे, इहो असां को बि फिक्स टाइम ते नथा ॾेई सघूं, पर इनशाला सुभाणे असांजी मंज़िल थींदी हिते। जी साईं। ऐं परीं सुबुह जो इनशाला पेसाब आचर वारे ॾींहुं आचर जे ॾींहुं सुबुह जो पेसाब दीदार बख़्शींदा सॼी जमायत खे हुज़ूर में, जेके बि जमायत सगोरी आयल हूंदी हुनखे दीदार जो शरफ़। अच्छा साईं, हाणे हिन जे मीडिया जे दौर सां हिकिड़ो हींअर तवसुस सां जेको जमायत सगोरी पूरी सिंध अलाए किथां किथां अचे पई, थोरो इहो तव्हां रस्ता रूट थोरो ॿुधाए छॾींदो जमायत सगोरी खे त रूट कहिड़ो कहिड़ो वेझो लॻंदो, किथां रूट आहे, इहो थोरो कैमरा जे साम्हूं तव्हां दोस्त। हाणे हीअं त रूट जमायत सगोरी त पूरी सिंध मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदी। असां जिथे बीठा आहियूं हिन वक़्तु बावरलो, हिन जाइ ते 4 खां 5 मुख़्तलिफ़ रूट अचंदा। जेकॾहिं तव्हां खिपरे मां ईंदो त वाया खाई खां अॻिते पोइ रस्तो हिकिड़ो वञे थो गिरोड शरीफ़, ॿियो पिथोरो, उन रोड ते अॻिते अची हीरो कहिड़े रोड ते खाई वारे ते पिथोरो रोड ते चढ़ी पिथोरे ऐं पिथोरो रोड ते चढ़ खिपरे खां ईंदड़ जमायत खे अर्ज़ु कजे थो खिपरे खां खाई रोड, खाई शहर खां पोइ अॻिते पिथोरो रोड ते चढ़ी खाॿे पासे 2 रोड टरनि था जेके सिधा बावरले अचनि था। ऐं जेकॾहिं को गिरोड शरीफ़ मां अचे थो सिधो उभरंदे अचे। अच्छा उमरकोट मां जेकॾहिं अचनि चाहे, उमरकोट मां अचणु चाहे त वाया पिथोरो अचे या वाया गुलाम बिशा अचे। गुलाम बिशा खां बि रोड सिधो हिते असां ॾे अचे थो। रोड माशाल्लाह 4 खां 5 रोड लॻनि था ऐं वधीक असीं दुआ कयूं था ऐं अलाह ताला खे इहा शइ घुरूं था त असां जेको हीअ सभु शइ फ़क़ीरनि महिनत कई आहे उहा सजाई थिए ऐं जमायत सगोरी खे का तकलीफ़ न पहुचे। ऐं पंहिंजे नमूने सां असीं अर्ज़ु जमायत सगोरी कंदासीं त महिरबानी करे पुरअमन तरीक़े सां पंहिंजे ख़्याल सां रस्तनि ते अचनि ऐं एतिराम ऐं उहा इज़त जेका आहे उहा क़ाइमु रखनि त हीअ दावत ख़ैर सां थी वञे ऐं पेसाब बादशाह पंहिंजी मंज़िल तां ख़ैर सां असां वटां पुछनि। महिरबानी साईं, तव्हांखे तकलीफ़ ॾिनी लख अचो साईं। जमायत जो जेको हीअ अॻियां इहो बि निज़ारो तव्हांखे जमायत सगोरी जो कराईंदा हलूं त क़िबला आला सरदार हीअ बंगलो आहे, हितां जेको सो चढ़ंदो थले ते हीअ जमायत लाइ जॻह ठही आहे। दोस्तनि चयो पियो जमायत जॻह घटि ईंदी, माशाअल्लाह गंज हेॾा तव्हां दोस्तो हीअ त सॼो कैमरा जो मुंहुं कंदो। हीअ जमायत तमामु वॾी जॻह आहे ऐं हेठि जेका हेठि त थींदो, पर हीअ जॻह तमामु वॾी आहे, वसी जॻह आहे। क़िबला आला हज़रत सरदार हितां विज़िट करायोसीं बंगले जो ऐं ज़ियारत क़िबला आला पीस पगार जी 7 डिसंबर यानी सुभाणे छंछर जे ॾींहुं क़िबला आला पीस सरदार हिते तशरीफ़ फरमा थींदा ऐं हुर मुजाहिद फ़क़ीर जंहिं हेॾो प्रोग्राम रखियो आहे
फ़क़ीर दरिया ख़ान राजड़ उहो मौजूदु आहे। फ़क़ीर साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां सवेरे तव्हां सां ॻाल्हाइसीं। अॼु वरी असां थोरो मुआइनो करे वरी असां हींअर मोकिलण लाइ पहुतासीं फ़क़ीर वटि। संगत ॿी बीठी आहे, थोरी संगत सां बि थोरो तारुफ़ थी वञे। सवेरे साईं वेंदो कोन हो जंहिं महिल सवेरे पाण मिलियासीं, ऐं साईं जो थोरो तारुफ़ थी वञे, जेका संगत जमाए सॻोरी ॾिसे पई। साईं हिन जी तारीफ़ इहा आहे त मशहूरु कहावत आहे, जी सर। जेके 4 भाउ थींदी आहे, पंजूं असांजो भाउ थींदो। माशाल्लाह। जंहिंजी कहावत आहे त पंजूं वाणूं वाणियूं, जंहिं खयो साईं सेव, जी सर। आयो भलाईअ जा असां ते पेर भरे, जंहिं असांजी दावत मंझि पंहिंजो नालो लिखायो, कमकार जे हिसाब सां ॿाहिरां थिए पई जेको वग़ैरह थियनि ॿाहिरि थिए थो, मूंखां जेको कुझु थिए थो, जी सर। माना असांजी दावत माना नालो लिखायो, असांजो पुराणो नालो आहे। जी सर। तंहिं करे दावत भेगा रहूं नालो आहे जेको घणी ॿुधाईंदो ऐं तसली ऐं तसदीक घणी कंदो। माशाल्लाह। वास्तो असांजो तमामु पुराणो। माशाल्लाह साईं। साईं दरिया ख़ान त तमामु। मुंहिंजो नालो पेसूमल आहे। जी सर। ऐं खाई जो सेठ आहियां, ठाकुर जो पुटु आहियां। अच्छा। दरिया खान वास्तो अॼु उहो कोन्हे, शायदि दरिया खान मूंखां अॻु में ई सेठ असांजे वॾो सेठ ठाकुर पथरी राजर, तॾहिं खां पुराणो वास्तो आहे। जी सर। अच्छे थर जी दावत हूंदी पीर साहिब जी पहिरीं, तॾहिं बि 52 95 दावत थी, तॾहिं असीं गॾु हुआसीं। हींअर बि गॾु आहियूं। असीं त सैदनि जा हूअं गुलाम आहियूं, सोबत आहियूं। ॿियो असांजी भाउ न सम्झ, असां हूअं ई वास्ता पुराणा, उन हिसाब सां असीं हर वक़्तु गॾु आहियूं। कहिड़ी दावत में हींअर बेगार जो थर वारी वरी को ॿियो को कमरे को जैसन मेरा को महिरबानी दोस्तो, ही तव्हां सां थियोसीं। साईं साहब थोरो तारुफ़ थी वञे। साईं बि सवेरे कोन साईं हो। जो वास्तो साईं जमाए सॻोरी खे ॿुधाईंदा, पंहिंजो तारुफ़ कराए जो असलम शाह मौदली शाह। माशाल्लाह। ऐं दरिया ख़ान फ़क़ीर जी दावत तव्हांखे दावत ई ॿुधाए थी त केतिरी महिनत कई आहे, माशाल्लाह केतिरे साईं, दिलि सां कई आहे। बेशक। ही सचो सिपाही आहे, सचो हुर्रा आहे बेशक। पीर साईं पगारे जो, जे हरदम सदाई पीर साईं जे हर कम में अॻिते वधी कमु कयो आहे। माशाल्लाह। ऐं ही दावत सम्झो त हिकिड़ी फ़रिश्तनि हिते कमु कयो। बेशक बेशक। अलाह जो हुकुम सां। बेशक बेशक। ऐं ही मोहबत आहे हिकिड़ी, माशाल्लाह। पीर साईं पगारे सां मोहबत आहे उनजे सां। महिरबानी साईं। दोस्तो दरिया ख़ान साहब वरी बि हाणे असांजी मोकिलणी आहे। अलाह पाक तव्हांखे कामयाबु रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुबारक